नाज़रीन, अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह ऐं निसार खोड़ो पारां कारसाज़ साने शहीदनि खे भेटा पेश कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह ऐं निसार खोड़ो पारां कारसाज़ साने जे शहीदनि खे भेटा पेश कई वई आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो जो काफ़िलो कारसाज़ सां वटि पहुतो त बिजली बंदि कई वई। क़ाइम अली शाह जो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। कराची खां अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह ऐं निसार खोड़ो पारां कारसाज़ साने जे शहीदनि खे भेटा पेश कई वई आहे। जॾहिं त क़ाइम अली शाह जो चवणु आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो जो काफ़िलो कारसाज़ वटि पहुतो त बिजली बंदि कई वई हुई। जॾहिं त वधीक चवणु आहे त समूर अस्पतालूं शहीदनि जी लाशनि ऐं ज़ख़्मियुनि सां भरियल हुयूं। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। निसार अहमद खोड़ो जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं जमहूरियत लाइ पहिरीं कुर्बानी शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो ॾिनी हुई। शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो खां पोइ कुर्बानीनि जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह ऐं निसार खोड़ो पारां कारसाज़ साने जे शहीदनि खे भेटा पेश कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। क़ाइम अली शाह जो चवणु आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो जो काफ़िलो कारसाज़ वटि पहुतो त बिजली बंदि कई वई हुई। वधीक चवणु आहे त समूरियूं अस्पतालूं शहीदनि जे लाशनि ऐं ज़ख़्मियुनि सां भरियल हुयूं। निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं जमहूरियत लाइ पहिरीं कुर्बानी शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो ॾिनी हुई। जॾहिं त वधीक चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़कार भुट्टो खां पोइ कुर्बानीनि जो सिलसिलो जारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकिरंदासीं। नाज़रीन, अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह ऐं निसार खोड़ो पारां कारसाज़ साने जे शहीदनि खे भेटा पेश कई वई आहे। क़ाइम अली शाह जो चवणु आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो जो काफ़िलो कारसाज़ वटि पहुतो त बिजली बंदि कई वई हुई।